जी नाज़रीन हिन वक्त मौजूद आहियां काज़ीअमन जे मेन प्राइमरी बॉयज़ प्राइमरी स्कूल में जिते सहूलतनि जे हवाले सां अॼु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। अॼु अचानक हिते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साईं मसूद अहमद सातो साहब हिते विज़िट ते आयल आहिनि। असां उन्हनि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके स्कूलनि में सहूलतूं न आहिनि उन हवाले सां कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि साईं वारनि, ऐं हिन वक़्तु जेको आहे साईं किताबनि जी तमामु घणी खोट आहे, इन हवाले सां इहो किताबनि जो कॾहिं पूरो थींदो ऐं छा प्लान आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे एजुकेशन डिपार्टमेंट किताबनि जे हवाले सां ऐं ॿियनि सहूलियतुनि जे हवाले सां जेके इदारनि में खोट आहे उन्हनि जे लाइ असांखे पाबंद कयो आहे त तव्हां इदारनि खे विज़िट कयो। इदारनि में जेका बि अणाट आहे, जंहिं बि शइ जी कमी आहे, बिल्डिंग जो इंस्ट्रक्चर जेको ख़तमु आहे उन जी बि तस्वीरूं ठाहे बाक़ाइदे वीडियो ठाहे ऐं उहा असां इनखे एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट खे ॾींदासीं। ऐं उन्हनि वाइदो कयो आहे त असां जेके बि तव्हां स्कूल विज़िट करे बाक़ाइदा उन्हनि जो तस्वीरूं ऐं लिखत में असांखे ॾींदव, उन्हनि खे बिल्कुलु बाक़ाइदा मेजर रिपेयर हूंदी मेजर रिपेयर, जे हल्की रिपेयर हूंदी नॉर्मल, त उनखे नॉर्मल रिपेयर करे इनशाला मुकमिल करे। किताबनि जे हवाले सां सिंध गवर्नमेंट खे असां मीटिंगुनि में सेक्रेटरी साहब मिनिस्टर साहब खे बि आगाही ॾिनी ऐं उनजे रद अमल में असांखे किताबनि जो खेप जेका पहिरियां मिली 35% मिली ऐं हाणे असां सां उन्हनि वाइदो कयो आहे त 70% तव्हांखे किताब ॾींदासीं। उनजे हवाले सां असां वटि हिकिड़ी ट्रक पहुती आहे नवाबशाह में। इनशाला उहा चइनी तहलकनि में असां विरहाए किताब 70% खां मथे ॿारनि खे मुहैया कंदासीं। ऐं इनशाला असां तव्हांजी कोशिशि आहे त वधि खां वधि प्राइमरी जी तइलीम खे ऐं सेकेंडरी जी तइलीम खे बाक़ाइदा बहितरीनु नमूने सां पेश करियूं, त जीअं ॿार असांजा प्राइवेट स्कूलनि खे छॾे असांजे गवर्नमेंट इदारनि में अचनि ऐं ग़रीब माण्हू हिननि शयुनि मां फ़ाइदो हासिलु कनि त जीअं ॿारनि जी तइलीम ऐं मुआशिरे जी बहितरी थी सघे। सर अॼु यकीननि तव्हां तालिके काज़ीमन जी विज़िट ते आयो त खोड़ सारा स्कूल विज़िट कया हूंदा, त मुख़्तलिफ़ स्कूलनि में खोड़ सारा ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि। इन्हनि ते अव्हां जो कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि एजुकेशन खाते, छो जो हीअ त हलंदड़ इशू आहिनि। खोड़ स्कूलनि में फर्नीचर कोन्हे को, स्कूल बंदि पिया आहिनि, बिल्डिंग डैमेज लॻी पियूं आहिनि, उस्तादनि जी खोट आहे, खोड़ सारा इशू आहिनि। बिल्कुलु किताबनि जी खोट खे त बाक़ाइदा इनशाला प्लानिंग कई आहे असांजे एजुकेशन डिपार्टमेंट, उहा फाइनल थी वेंदी। जल्दी किताब अची विया आहिनि, ॿिया बि अची वेंदा। बाक़ी बिल्डिंगुनि जे हवाले सां मूं अॻे बि अर्ज़ु कयो त वर्क्स डिपार्टमेंट असां सां वाइदो कयो आहे। इन ई तहत असां काज़ी अमन में अॼु विज़िट ते आया आहियूं ऐं इनशाला हीउ पहिरियों स्कूल मूं विज़िट कयो आहे ऐं इनशाला ॿिया स्कूल विज़िट करे 2-3 ॾींहंनि में इनशाला पूरे ज़िले खे विज़िट करे ऐं असां एजुकेशन वर्क से ॾींदासीं। जिथे बि स्कूलनि में रहियल कमु आहे या जिथे तमामु शदीद ज़रूरत आहे उहे इनशाला उन्हनि खे मुकमिल कयो वेंदो ऐं तइलीम खे बहितरु बनायो वेंदो। सर छा स्कूलनि में हींअर गर्मी जी तमामु घणी शिदत पई हले, ॿारनि खे तकलीफ़ लॻी पई आहे, छा को अहिड़ो प्लान आहे एजुकेशन में जो हिननि खे सोलर प्लांट्स लॻाए ॾिना वञनि त जीअं इहा मुश्किल ताहयात ख़तमु थी वञे? बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। इन मरहले में असांजे सिंध गवर्नमेंट असांजे कुझु कॉल सेंटरनि में सोलर जे लाइ कुझु बजट रखी, उन मां कुझु सोलर जे लाइ सोलर प्लेटूं ऐं पंखा असां वरिता आहिनि। उहे कास्ट सेंटरनि जा जंहिंजी बजट आहे स्कूलनि जी उन्हनि खे ॾींदासीं। बाक़ी सिंध गवर्नमेंट इन जे लाइ अमल तयारु करे रही आहे त वर्क्स डिपार्टमेंट खे वॾनि स्कूलनि खे मुकमल तौर ते सोलर प्लांट लॻाए ॾिनो वञे त जीअं अहिड़ी गर्मी खे मुंहुं ॾेई सघे। ऐं हक़ीक़त आहे त असां जिते बीह नथा सघूं त उते 50 या 100 ॿार कीअं वेही सघनि था। हीउ वॾो मुश्किल मरहलो आहे ऐं शाबस आहे इन बचड़नि खे ऐं उस्तादनि खे जेके अहिड़ी गर्मीअ में बि मॉर्निंग शिफ्ट त आहे पर इवनिंग शिफ्ट वारनि सां मूं जॾहिं नवाबशाह में विज़िट कया आहिनि त तमामु घणी तकलीफ़ हूंदी आहे। उस्ताद बि सॼो पघर में हिकु हूंदा आहिनि ऐं बचड़ा बि। त असां वरी बि गवर्नमेंट खे इहो लिखी ॾींदासीं, अर्ज़ु कंदासीं त सिंध जे समूरनि स्कूलनि में सोलर प्लांट लॻाया वञनि त जीअं ॿारनि खे गर्मीअ में बचाव मिली सघे ऐं उहे वीचारा आराम सां पंहिंजी तइलीम हासिलु करे सघनि। क़दीमी स्कूल हुअण जे नाते सां असांजा हितां जो MPS सदा जामतंबाजी साहब उनर साहब जंहिंजे वाल साहब जी बि हिते दाख़िला आहे, लिहाज़ा उन हूंदे बि हीउ स्कूल सदाईं मुतासिर रहियो आहे। जीअं असां वटि हिन वक़्तु शदीद ज़रूरत आहे सोलर सिस्टम जी, उहो मौजूदु न आहे। पाणी जो इंतिज़ामु मौजूदु न आहे। उन खां अलावा
खोड़ अहिड़ियूं सारियूं शिकायतूं असांखे दरपेश आहिनि ॿारनि जे हवालनि सां बि, छो त हिते ई मेन स्कूल जे हुअण जे नाते सां असांखे पहिरियों ऐं बुनियादी माना इहो असांखे माना मुतालबो आहे त सोलर सिस्टम मुहैया कयो ॾिनो वञे त जीअं ॿार असांजा अहिड़ी शदीद गर्मीअ में आराम ऐं सुकून सां पढ़ी सघनि, छो त सरकारी स्कूलनि ते जे अगरि ध्यानु न ॾिनो वेंदो त पोइ तालीम सभिनि लाइ त सिंध कीअं सुधरंदी। लिहाज़ा असांजो हीउ पैगाम आहे त सोलर सिस्टम पहिरें बुनियादनि ते असांखे ॾिनो वञे ऐं पाणीअ जो इंतिज़ामु मुहैया करे ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार कंहिं ॿिए पासे वाॼाइण खां बहितर आहे त पंहिंजे सिस्टम में पंहिंजे इन इदारे में पंहिंजे 1:30 बजे ताईं पंहिंजे मोकल ताईं सुठे नमूने तालीम पिराए सघनि। असीं हिन मीडिया जे हवाले सां असां मीडिया जे हवाले सां इहो पैगाम बि ॾियणु चाहियूं था त असां वटि हिन साल किताबनि जी इंतिहाई खोट हुई। 30 खां 40% असांखे किताब मिलिया, जेके ॿारनि जी इंतिहाई खोट हुजण जे सबबु घणनि ॿार काफ़ी रहिजी चुका आहिनि। लिहाज़ा मथे त चयो वियो त असां वटि खोट कान्हे, लिहाज़ा ही सॼे इदारनि में तव्हां सॼी सर्वे कयो पिया मीडिया वारा ऐं ॾिसो पिया त इहा खोट आहे ऐं ॿार इंतिहाई मुतासिर आहिनि। अहिड़े महांगाई जे हाल में जॾहिं हिकिड़ो मज़दूर 500 रुपया ॾियाड़ी कमाए थो त 1000 खां 2000 ताईं ॿारनि जे लाइ किताब किथां मुहैया कंदो। लिहाज़ा ॿारनि खे बहितरीनु सहूलियतूं ऐं उन्हनि खे स्कॉलरशिपूं ॾिनियूं वञनि त जीअं सरकारी इदारनि में ॿार ग़रीबनि जा ॿार पढ़नि था त हू बहितरीनु तालीम पिराए सघनि ऐं हू पंहिंजे सिंध जे लाइ ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु क़दम वधाए सघनि। उन सां गॾु तव्हां मीडिया वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जो आयो असांजे ये स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी मेन स्कूल आहे ऐं क़दीम स्कूल आहे ऐं अञा ताईं हीउ स्कूल जेको आहे सो काफ़ी सहूलियतुनि खां महरूम आहे। मेन जेके सहूलियतूं आहिनि त सोलर सिस्टम असांजे स्कूल में तक़रीबन एनरोलमेंट 1000+ आहे ऐं 16 कमरा आहिनि ऐं हर कमरे में 60 खां 70 ॿार जेके रेग्युलर आहिनि उहे मौजूदु आहिनि। तव्हां भले मीडिया जे तवसुल सां तव्हां उन्हनि खे लाइव कवरेज भरे सघो था। इहो मेन इशू आहे त सोलर सिस्टम ऐं लाइट ॾिसो पिया त तमामु घणी लोड शेडिंग आहे। तव्हांजे तवसुल सां उन्हनि लोड शेडिंग वारनि खे वापडा वारनि खे बि इहो चवंदा त बाबा 8 खां 9 बजे कलाक लाइट वञे ऐं 1 खां 2 बजे 2 कलाक इहे तव्हां शेड्यूल में रखो, बाक़ी लाइट जेको आहे 9 खां 1 ताईं लाइट हुजे त ॿार सुठे तरीक़े सां भला तालीम पंहिंजी पढ़ाए सघनि। ॿियो जेको मेन इशू आहे त टेक्स्ट बुक्स जेके प्राइमरी लेवल खां वठी करे जेको आहे सो सेकेंडरी हायर सेकेंडरीअ ताईं किताबनि जी तमामु घणी खोट आहे। गवर्नमेंट किताब इशूड कया आहिनि जस्ट 30% ऐं एनरोलमेंट हर स्कूल में तव्हां ॾिसंदव त एनरोलमेंट माशाल्लाह सरकारी स्कूल में तमामु घणी आहे। न्यू अपॉइंटमेंट 50-60 हज़ार थी आहे त एनरोलमेंट माशाल्लाह तमामु घणी थी वई आहे। त उन हिसाब सां किताब असांखे जस्ट 30% मिलिया आहिनि। हाणे 30% ते ॿार हिननि जो नारो त आहे त पढ़ंदी सिंध ऐं वधंदी सिंध, पर इहो जस्ट रिटन में आहे, अमली तरीक़े सां न आहे। किताब ई जेकॾहिं ॿार वटि न हूंदा त हू छा अॻिते तालीम पढ़ाईंदो। त गवर्नमेंट सां इहा ई गुज़ारिश आहे त हीउ महीनो अगस्त जो आहे, किताब जेको आहे सो फौरी तौरु जेको आहे बक़ाया उहे 70% उहे हर स्कूल खे ॾिना वञनि। मेन स्कूल खे बि किताबनि जी तमामु घणी खोट आहे। त इहे 2 इशू जेके आहिनि इहे मेन आहिनि, सोलर सिस्टम ऐं ॿियो किताब जेके आहिनि उन्हनि जी बि ॾाढी कमी आहे। ऐं बिल्डिंग्स जेके आहे बिल्डिंग हिते चौदीवारी या वरी जेके एक्स्ट्रा रूम्स आहिनि उन्हनि जी बि ऐं मरमत क्लासनि खे काफ़ी, छो जे करे बरसाति पोइ साल वसी हुई ऐं मरमत जी बि तमामु घणी ज़रूरत आहे। जेकॾहिं मुरमत बि थी वञे ऐं बिल्डिंग्स बि असांखे मुहैया कई वञे, हिकिड़ो वॾो स्कूल आहे मेन स्कूल आहे, 1000+ हिते ॿार तालीम हासिलु कनि पिया, त इहे सहूलियतूं जेकॾहिं हिन स्कूल खे ॾिनियूं वञनि त तमामु घणो बहितर थींदो। मां सम्झां थो त फ़क़ीर मरहम रसूल बख़्श उनड़ जेको सरदार साहिबान जो वालिदो पहिरियों शागिर्दु आहे ऐं हिनखे 125 साल तक़रीबन थी विया आहिनि। मां सम्झां थो त तक़रीबन 107 या 108 साल एतिरो स्कूल पुराणो आहे। असुलु ॻाल्हि आहे त जीअं ही स्कूल हिते असांजो अचणु थियो आहे, मूंखे बि तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि, त के ख़ासि बुनियादी सहूलियतूं कोन मिलियूं आहिनि। हीअ पाण ॾिसी रहिया आहियो त ॿार जीअं वेठा आहिनि, हिननि खे का इज़ाफ़ी बिल्डिंग कान्हे, कमरनि में एतिरी ख़ासि सहूलियत कान्हे, ड्रेनेज जो को ख़ासि सिलसिलो कोन्हे ऐं वधि में थियो त हिन वक़्तु गर्मियुनि में रिसेस खां पोइ जेतिरी गर्मी थी थिए को बि अहिड़ो सिलसिलो कोन्हे न सोलर आहे जो ॿारनि खे कंहिं क्लासनि में विहारे सघूं। जी नाज़रीन, हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां काज़ीअमन जे गवर्नमेंट मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में ऐं हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे साईं हेड मास्टर आहिनि साईं अहमद ख़ान कलोई। हिन साणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन स्कूल में कहिड़ियूं जेके सहूलियतूं मौजूदु न आहिनि ऐं हिन वक़्तु जेको किताबनि जी बि तमामु घणी खोट आहे त केतिरे क़दुरु हिते किताब मिलिया आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम सर, 35% किताब मिलिया आहिनि, अञा 65% किताब कोन मिलिया आहिनि। ॿारनि खे असां कुझु पुराणा किताब ॾिना आहिनि, कुझु अञा शार्टेज आहे। बाक़ी हाणे मसइलनि जे बारे में त हाणे जेके बि 16 रूम आहिनि, 16 रूमनि जी जेका छित आहे
उहा डैमेज आहे, ख़तरनाक सूरत आहे। हींअर DO साहिबु आयो, असां हुनखे नोट करायो आहे। ॿियो त जेको असां जेको ग्राउंड आहे, फर्श आहे, कि थोरो मींहुं अचे पियो त उन में वरी गटर जो पाणी अचे थो वञे। इहो बि असांजो मसइलो आहे। SMC जा मसइला आहिनि। हाणे 16 रूम आहिनि, हुन में 50 खनि पखा आहिनि। असांजी SMC तक़रीबन 6 साल आहे, 50,000 आई आहे, न त हर साल 44,000 ईंदी आहे। ये मेन मसइला आहे, मेन इशू इहे ई आहिनि। तक़रीबन 950 आहे। उस्ताद पूरा आहिनि, फर्नीचर सही आहे, बाक़ी ॿारनि जी घणाई आहे। असांखे अञा रूमनि जी ज़रूरत आहे, क्लास रूम हुजनि सही आहे। जी नाज़रीन, मां हिते मौजूदु उस्तादनि ऐं डिस्ट्रिक्ट DO साहिबु जेको हुयो उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन जो चवणु आहे त हिते जेको हिन स्कूल में हिन वक़्तु किताबनि जी तमामु घणी खोट आहे। उन सां गॾोगॾु बिल्डिंग जेका आहे 16 कमरनि ते मुश्तमिल आहे ऐं उन जे बावजूदि बि जेको आहे हिन वक़्तु अञा बिल्डिंग्स जी जेका आहे असांखे ज़रूरत आहे। कुझु वधीक कमरा जेके रूम्स आहिनि उहे ठाहे ॾिना वञनि त जीअं हिते जा ॿार जेके आहिनि उहे तालीम पिराए सघनि। ऐं लोड शेडिंग जे हुजण जे करे ॿारनि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी पढ़ाई में। ऐं हिन वक़्तु भई जेको किताबनि जी तमामु घणी खोट आहे। किताब सिर्फ़ु 3% हिन स्कूल में ॿारनि खे ॾिना विया आहिनि।